मां जस्ट ॾींदुसि भाऊ जवाद खे, भाऊ सजाद खे या उन फैमिली जे ॿियनि फ़र्दनि खे जिन नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिब जो ही पोरियो जेको आहे उहो मुख़्तलिफ़ किताबनि में आहिस्ता आहिस्ता आंदो आहे। जीअं ख़ावर साजिर ॿुधाए वियो, ख़ावर जूं ऐं अज़ीज़ मंगी साहिब जूं बि हिन किताब जी तयारी हेठि जॾहिं हुयो त ख़िदमतूं आहिनि, उन्हनि जेको बि इन हवाले सां जेको बि कमु कयो ज़ाहिर आहे उनखे जस आहे। ऐं हिकिड़ियूं ख़ूबसूरत शयूं जेके आहिनि उनजे यानी मुख़्तलिफ़ मां सम्झां थो जॾहिं चूंड कई वई हूंदी त उन मुख़्तलिफ़ मौज़ू बि रखिया विया हूंदा, मुख़्तलिफ़ रंग ऐं आहंग बि रखिया विया हूंदा। जॾहिं हीअ असां उनजी शाइरी जी हिकिड़ी ॼण झलक पसूं था त उन में असांखे खोड़ सारियूं ख़ूबसूरतियूं रंग नज़र अचनि था। उन्हनि ई ख़ूबसूरत रंगनि मां हिकिड़ो रंग साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री चए थो त तूं मुंहिंजी आज़माई थो वफ़ा छा, तूं मुंहिंजी आज़माई थो वफ़ा छा, तॾहिं थो हीअ करी जोरो जफ़ा छा, ऐं लिकाई रास छो थो पंहिंजो मूंखां, लिकाई रास छो थो पंहिंजो मूंखां, सफ़ा चओ तुंहिंजी आहे बुद्धा छा, ऐं विसारे तो छॾियो मूंखे ई असली, विसारे तो छॾियो मूंखे ई असली, रखी थो यादि पोइ मुंहिंजी ख़ता छा, ऐं ॾिनी मूं जान ऐं दिलि तोखे अवल, ॾिनी मूं जान ऐं दिलि तोखे अवल, कयां तो तां अञा बाक़ी फ़िदा छा, ऐं नियाज़ आहे जॾहिं मुंहिंजो अव्हां सां, तॾहिं था ही करियो नाज़ो अदा छा। नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिब जे हिन किताब जे अंदरि खोड़ सारियूं ख़ूबसूरतियूं आहिनि ऐं खोड़ सारा रंग ऐं आहंग आहिनि। यकीननि जिते रिवायती रंग आहे उते असांखे जदीद रंग बि नज़र अचे थो। ऐं जीअं भाउ अज़ीज़ ॻाल्हि करे वियो त जेकॾहिं उहो गुलो बुलबुल जी ॻाल्हि करे थो त बि उन में हिकिड़ी क्रिएटिव आर्टिस्टिक उनजी अखि आहे जंहिंजे ज़रिए उहो ॻाल्हियूं करे थो ऐं समाज जी ॻाल्हि बि करे थो, समाजी नासुरनि जी ॻाल्हि करे थो, समाजी हक़ीक़त निगारी जी ॻाल्हि करे थो। जाफ़री फैमिली सां तमामु घणो गहिरो सुबंधो ऐं हिकिड़ो नातो रहियो आहे। ऐं साजिर जीअं कंहिं दोस्त ज़िक्र कयो त लाड़काणे जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके अदबी ख़ानदान आहिनि उन्हनि में उन्हनि खे विरासत में बि उहा हिकिड़ी अदब मिलियो आहे। त जॾहिं मूंखे ख़्वाबु ॿुधायो ॿुधो पए मां भाउ जवाद जो, हक़ीक़त इहा आहे त माना केॾो हिकिड़ो लाजवाब ॼण त उहो ख़्वाबु आहे जंहिंमें विरासत में ॼण त उन्हनि जो नाना उन्हनि खे जवाब ॾेई वियो ऐं जवाब जहिड़ो शाइर ॾेई वियो सिंध खे। तो जाफ़री फैमिलीअ जी हूअं बि हिकिड़ी ख़ासि सुञाणप जिन दोस्तनि खे ख़बर हूंदी त ही जंहिं साईं मुमताज़ जाफ़री साहिब जो ज़िक्र करे वियो उनजो हिकिड़ो तमामु वॾो हवालो आहे। पाण वकालत जे हवाले सां बि, ड्राफ्टिंग जे हवाले सां बि, अंग्रेज़ी जे हवाले सां बि, ॿोली जे हवाले सां बि, हाज़िर जवाबी जे हवाले सां बि, ऐं ही सभु जेके सभु जाफ़री फैमिली जा फ़र्द आहिनि त उन्हनि जी ॿ टे शयूं जेके आहिनि उन मुश्तरक आहिनि। हिकिड़ो त उन्हनि जी ख़ासि तौर ते राइटिंग सभिनी जी ॾाढी सुठी आहे ऐं उन खां पोइ चाचा इम्तियाज़ जाफ़री सां जेको साईं जो फ़र्ज़ंद हुयो उन सां असांजूं ॾाढियूं ज़बरदस्त क़िस्म जूं कचहरियूं ऐं मुलाक़ातियूं रहियूं। असांजे पाड़े में ई हूंदो हो संदसि फ़र्ज़ंद सलीम जाफ़री, फ़हीम जाफ़री असां सां गॾु पढ़िया, उनजो वॾो फ़र्ज़ंद नदीम, त उहो असांखे वेही ॿुधाईंदो हो, पंहिंजे वालिद साहिब जूं ॻाल्हियूं बि ॿुधाईंदो हुयो ऐं पोइ उनखे पामेस्ट्री सां बि तमामु घणो लॻाव हूंदो, उनजा किताब लिखियल हूंदा हुआ। वरी मां सम्झां थो कुझु त भाउ जवाद जन वटि तस्वीरूं आहिनि पर कुझु यादगार तस्वीरूं वरी उन्हनि वटि बि तमामु घणियूं आहिनि। फ़ोटोग्राफी जो शौक़ु, घुमण जो शौक़ु, इन हवाले सां नवाज़ अली नियाज़ जाफ़री साहिब जो त उल्फत खां सवाइ मुंहिंजो गुज़ारो ई न आहे, उल्फत खां सवाइ मुंहिंजो गुज़ारो ई न आहे, जे तूं तो जुदा थी त को चारो ई न आहे, ऐं मैदान मोहब्बत में अचणु चाहीं त सिर ॾे, मैदानी मोहब्बत में अचणु चाहीं त सिर ॾे, आशिक़ खे त सिर्फ़ पंहिंजो प्यारो ई न आहे, ऐं मोकल न न्याज़ आहे का दिलबर ॾे वञण जी, मोकल न न्याज़ आहे का दिलबर ॾे वञण जी, दरबान जियो तुंहिंजो त वारो ई न आहे।